बिह पटाटा जेके पंहिंजा सिंधी व्यंजन आहिनि उहे पाण खे वरी यादि अचनि त पाण घर में उहे ॿारनि खे खारायूं ऐं उन में एतिरी तासीर एतिरी ताक़त अथव जो अॼु जेके बुज़ुर्ग वेठा आहिनि न उन्हनि में उहा तासीर अथव जो असां खां सुठो असां खां तेज़ तालियूं वॼाईंदा है न त हीअ जेके सिंधी व्यंजन आहिनि न पुराणा इहे उन्हनि जी ख़ासियत अथव त इनखे कॾहिं न विसारिजो अञा सिंधी पंहिंजी अबाणी ॿोलीअ खे विसारिजो अचो अखो पायूं Gracias.